नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जामशोरो टाउन में नए आयल टाउन ऑफिसर इम्तियाज़ राहू पोटो जो कमाल। अचण शर्त गरीब शहरनि जे रिहाइशी सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट ऐं फोती सर्टिफिकेटनि ते 250 रुपया वाध करे छॾी। 50 रुपये वारो सर्टिफिकेट 300 में थी वियो बिना कंहिं रसीद चालान जे। फीस टाउन अमलदारनि जे खीसे में, केर बि कंहिंखां पुछण वारो कोन्हे। रिपोर्ट अख्तर अली चांडियो जे मुताबिक़ ओचिते सर्टिफिकेटनि में वाध ते शहरनि जे पारां टाउन ऑफिसर जामशोरो जे अहिड़े अमल ऐं अहिड़े फ़ैसिले जी सख़्त मुज़म्मत। ॻणती जो इज़हार शहरनि पारां डीसी जामशोरे खां नोटिस वठी टाउन ऑफिसर जामशोरो पारां सर्टिफिकेटनि जी फीस में वाध जे नोटिस वठी 50 रुपया फीस वठण जो मुतालबो। शहरनि एक्शन कमेटी अॻवाणनि मूजिब साल अॻु डीसी जामशोरो सर्टिफिकेट फीस में रियायत कंदे 50 रुपया वठण जो ऐलान कयो हो। हाणे नए आयल टाउन ऑफिसर फीस में वाध करे छॾी आहे। शहरी लाॻीतो लॉकडाउन जे करे बेरोज़गार आहिनि, मथां वरी ग़रीब माण्हुनि मथां अहिड़ो फ़ैसिलो वापसि वरितो वञे।